ज़िले तंजीम इस्लाह अल फ़क़रा अल हुसैनिया ज़िला लाड़कानो ऐं तालुक़ लाड़काने जी तरफ़ां आहे। ऐं स्पेशल एडिशन ज़िले लाड़काने जे ताउन सां शाया कराई वही आहे। सभिनी खे गुज़ारिश आहे महिरबानी करे स्टॉल ताईं सभु ख़रीद कयो। ऐं साईं मौलाना मुफ्ती अहमद हुसैन चांडियो साहब जे तरफ़ां लिखियल किताब ऐं उन खां पोइ साईं मौलाना मुफ्ती खलील अहमद चन्ना साहब जे तरफ़ां छपियल किताब ऐं साईं मौलाना नूर मोहम्मद पिताफ़ी हुसैनी साहब जे तरफ़ां छपियल किताब बि ख़रीद कयो ऐं पंहिंजे घर तोहफ़े तौर खयूं वञो। ऐं मुंहिंजे मुर्शिद करीम जी उन जेका साईं अब्दुल फताह महिनत कई आहे उन स्पेशल एडिशन जी तव्हां भली रूनमाई करे सघो था, दीदार करे सघो था। हिन वक़्तु तव्हां ॾाढो ख़िताब जे लाइ घोटकीअ खां तशरीफ़ सजनन जी थी दी साल साल बड़ी सजनन जी थी दी सालों साल बड़ी दौर में दर्द मंदी दिल गंध जन गाल बड़ी दौर में दर्द बड़ी दिल गंध जन गाल बड़ी भरे जा शाल बसन की शुगुल शामियाना मत दिए थदे कारम चने था ताल बरोज तबाना मत दिए थदे कारम चने था ताल बरोज तबाना चलती की बार छुटते हरे तो खलना सीधो जो भरे ओ हरे तो हलना सीधो जो रात रे हान में गुजरी था रूह जमात जरा दी रात रे हान में गुजरी थी था रूह जमात जरा दी आन हुजूर की ज़ियारत थी संदन कर मनवाती आने हुजूर दिया यारत थी दिया संदन कर मनवाती तू बजे जोक सरे हरे के तो हलना थी जो भरे हरे के तो हलना थी जो भरे बिना काटे इंशाअल्लाह जुमल जमात दी बेरी रंग बिन काटे
साथ में सैयद आते साथ जी बेड़ी गुलाम नबी साथ में सैयद आते साथ जी बेड़ी खली रह रहा आज ये पहुँचे वाट में री न हुजे आशय के